महबूबन करीमन दुनिया जी धरती ते कदम रखियो ऐं उहा तारीख़ कहिड़ी हुई। हिकड़ो मुसन्निफ अबुल हसन अली नदवी लिखियो त 12 रबीउल अव्वल ते विलादत थी। बाकी बियन सभनी मुअर्रिखन अक्सर लिखियो त नबी पाक जी विलादत 9 रबीउल अव्वल ते थी। शेख शिबली लिखियो त 9 रबीउल अव्वल ते। इदरीस कांधलवी पंहिंजे किताब सीरत मुस्तफा में लिखियो त पैगंबर जी विलादत 9 रबीउल अव्वल ते। मौलाना सुलेमान काजी मंसूर पूरी लिखियो त नबी जी विलादत 9 रबीउल अव्वल ते। ऐं बे सीरत हशाम में इब्न सीरत हशाम में मौलाना मखदूम हाशिम छटवी लिखियो 9 रबीउल अव्वल ते। त अल्लामा मौदूदी लिखियो 9 रबीउल अव्वल ते। बरेलवी मसलक जे इमाम अहमद रजा खान बरेलवी किताब फतावा रिजविया में लिखियो त नबी पाक जी विलादत 8 रबीउल अव्वल ते। विलादत केड़ी हुजे, 12 ते हुजे या 8 ते हुजे या 9 ते हुजे, उन सां असांजो कम कोने। बहरहाल आशिकीन उम्मत के पंहिंजो महबूब त मिली वियो। बाकी के चवंदा 9, के लिखियो 8, किन लिखियो 12, केड़ी भी लिखन ओ मुअर्रिखन लिखियो, असां त कणी पढ़ियो। बाकी वफात ऐं नबी पाक जी रिहलत उहा हर हिक लिखियो त 12 रबीउल अव्वल। उनमें इख्तिलाफ कोने जो हजरत अबू बकर वेठो, हजरत अली वेठो, साहबी वेठा, आल बैत वेठा, अखिन सां ॾिठो उहा तारीख़ लिखजी वई 12 रबीउल अव्वल। हां जने 12 रबीउल अव्वल पैगंबर जी रिहलत ऐं साहबिन जो उहो जोश और खरोश जो उन 12 रबीउल अव्वल ते। तवा पढ़ो त सही सीरत जा किताब। जिगर में कुव्वत कोने वफात रसूल जो तज़किरो करे सजे जो हजरत उमर जे हथ में तलवार जबल ते चढ़ी वियो जी जेको चवंदो सर कलम कंदो सांस कोन नबी वफात कया कोने केर भी चवंदो त मारे छडींदो सांस। हु पांजे जिस्म मां पांजे कंट्रोल मां निकरी वियो। हजरत उमर हजरत उस्मान बेहोश पे हो कंधे हेठो के सलाम पियो करे त जवाब न पियो ॾेई सके। हजरत अबू बकर जे अखिल मां ये दरिया वांगुर पानी हो। थाबो खाई किरी नबी पाक जे रोजे में आयो, चेहरे ता कपड़ो हटाए चवण लगो ऐ मोहम्मद तुझो अचण भी मुबारक हो, तुझो वंजण भी मुबारक आ, तुझो जीण भी मुबारक, तुझी विलादत भी मुबारक, तुझो वफात भी मुबारक आ। तो दीन पहुंचायो, अज वो दीन असांजे सीनन तक पहुतो, कायनात जे किनारन ताई वायदो आ तुझो दीन खणी पहुंचाएबो। हजरत अली आयो जे नबी पाक जे चेहरे के पेशानी ते चुमी ॾेई चवण लॻो ऐं मोहम्मद जे तो कंहिंजी वफ़ात ते रोअण खां न रोकियो हुजे हा अॼु अली पंहिंजे अखियुनि जे ॻोढ़नि सां तोखे गुस्ल ॾेई छॾे हा। अम्मा फातिमतु ज़हरा चयो त ऐ बाबा तुंहिंजे वफ़ात तुंहिंजे जुदाई जे सदमे मुंहिंजे सीने खे अहिड़ो चीरियो आहे जेकॾहिं इहो जुदाई जो सदमो सीने मां कढी आसमान ते उछलायां त फाटी पवे, जबलनि ते रखां त ॻरी पवनि, पाणिनि ते उछलायां त समुझ पंहिंजी जाइ छॾे ॾिननि। एॾो असांखे सदमो आहे। उन ॾींहुं साहब किराम रोअनि पिया, कुफ्र या ताक़तूं ख़ुशियूं पियो मल्हाइनि। इन करे कंहिंखे ज़ेब कोन्हे जो 12 रबीउल अव्वल ते ईद मल्हाए। उहो नबी पाक जी जुदाई जो ॾींहुं जंहिं आसमाननि खे ॾकाए विधो हो, जिन्हनि जे रोअण जो आवाज़ ॿुधण में आयो, तारीख़ दरख़ुशिंदा टुटी। ख़ुदा जी ज़ात जो कसम अॼु बि नबी जी तालीम मौजूद आहे, अॼु बि नबी जी नबूवत मौजूद आहे, अॼु बि नबी खातमुल नबीयीन आहे, अॼु बि दिलनि ते राज करण वारी नबी जी ज़ात आहे, अॼु बि दुरूदनि में महकण वारी नबी जी ज़ात आहे। अॼु बि पैगंबर इस्लाम अगर मदीने में सुतो पियो आहे त पंहिंजे नानाणनि जे ॻोठ में सुम्हियो पियो आहे। अॼु बि रोज़े में साॻी ख़ुशबू आहे, अॼु बि मदीने में साॻी ख़ुशबू आहे, अॼु लोलाद ते साॻी रौनक आहे। महबूब मोहम्मद अरबी दुनिया में आयो, क़ुरान खणी आयो, इस्लाम खणी आयो, ईमान खणी आयो, ईकान खणी आयो, रब जो कुर्ब खणी आयो। बेपनाह माण्हुनि में उहा मोहब्बत ॾिनी। जेके जाबिर हुआ आदिल बणिजी विया, जेके कूड़ा हुआ सच्चा बणिजी विया, जेके कातिल हुआ उहे आदिल बणिजी विया। अॼु बि कायनात में जेकॾहिं इल्मो अमल जी ख़ुशबू क़ाइम आहे त महबूब मोहम्मद अरबी जी मेहनत ऐं नबूवत जो असर आहे।
हर मकतबे फिक्र हर फिरको पान जाने असांजो मंशूर ही आ तो 12 रबीउल अव्वल ईद कोन मल्हाए असां पाण ॿियो मल्हाए पाण जाने असां ईद इन करे नाहियूं मल्हाईंदा जो नबी जी विलादत 9 रबीउल अव्वल लिखियल आहे किताबनि में पुराना मुअर्रिख मखदूम हाशिम ठटवी सिंध जो उहो मुअर्रिख आहे वो मुसन्निफा जंहिंजे 100 साला दौर में उन जे मुकाबले जो कोई कोन हो उन्हें लिखियो 9 रबीउल अव्वल बाकी 12 ते चिट्ठी जने वफात जो सदमो आ जेके खला अज तक पूर न करे सकियो साहबन जो रणियो हुयो एकड़ो साहबी फरमाए तो मस्जिद नबवी में दाखिल थियो 12 रबीउल अव्वल जो डी हो रसूल जो जने ऐलान थियो ऐ मुसलमानो नबी दुनिया में रहलत करे चुको आ बस ओडीमल साहबी जी आया पे बेहोश था किरंदा आया के सिधा सुम्या पिया के पासीरा किरया पिया के किए किरया पिया मुंह जो शायद लाशन पर पो खबर पई तो मरी कौन चुकान ये सब जीरान रसूल जी जुदाई जे सदमे में बेहोश पिया मस्जिद नबवी में और कैसर रूम केड़ो ऐलान कयो पढ़ो तो सही किताब जहालत में बिदअतुन में मानू पइजी विया इल्म का परे कैसर रूम ऐलान कयो त हींअर मदीने जी सिर का जुदा करे छडियो अजी काबू थियलन सब मुसलमानन जी ताकत ते जोर आवर थी करे तमा हमलो कयो तने उनन के पांजे सफीरन जो ए कैसर रूम खुदा जी जात जो कसम ही उए धरती जा शीयन जो बिगड़ी पौंदा तुजी हुकूमत रात में चट थी वेंदी ही उए दीवाना मस्ताना परवाना जो हिनन जे वात में अज खूना जे करे नहीं चड़कवी पिया त ही तुझे सुल्तनत के काए खत्म करे छडींदा मोहम्मद जी मोहब्बत नन जी दिलन में एड़ी रचल बचल ऐं सांझला जो ही पांजी जान दे छडींदा पर रसूल जी इज्जत ता एक इंच भी पोए ते कोन हटंदा अज कादियानन के नवाज़ियो पे वने कादियानन के अगते आंदो पे वने वजारत गवर्नरन जो कुर्सिन ते कादियानी अचन असांजा नंढे तबकन वारा नौकरी करण वारा बेचारा पांजो रोजगार पिया कन मथी लेवल ते कादियानन के अगते आंदो पे वने नौ कोट जे परिया 3000 एकड़ बनी कादियानन जिया उते जहारी उते नारी जेके मुसलमान उनन के कादियानी करे छडियो अज उनन जा हारिन जा बच्चा अहमदी किताब पढ़ी कादियानी धड़ा धड़ सवे मुसलमान कादियानी पिया थियन हुकूमत चवे थी मस्जिदूं बंद करियो मदरसा बंद करियो नौ मदरसो न ठहे रजिस्ट्री बंद आ कादियानी थियन ओ बंद कोने जेकरे जमीयत उलमा इस्लाम ऐलान कयो इमरान खान जे खिलाफ कादियानी नवाज हुकूमत जे खिलाफ त इन्ही जे करे कयो जो अज एड़ा दौर एड़ा हालात अचण वारा जिन में उम्मत पिसजंदी वडो नुकसान थी तो उम्मत जो अज आहे महंगाई या कोने नवाज शरीफ जी हुकूमत में 70 रुपया लीटर हींअर 140 रुपया लीटर 70 ऐं 70 जोड़ करे डबल कयो 140 रुपया ऐं हालांकि हुकूमत के 64 रुपए में लीटर तो पवे खर्च टैक्स कटण का पो उनन के घर में पवे तो 64 रुपया लीटर लेकिन कौम के 140 रुपया जो कौम के संभाले न थो सके उनके कुर्सी ते वेहण जो हक कोने ये मुल्क असां जो आ कादियानन जो कोने असां जी हिफाजत कंदासो असां जी फौज जा सिपाही असां जी पुलिस जा सिपाही असां जा आलिम मदरसन जा असां जा जमायती मस्जिदन जा ये असां जी कौम पूरी मिली करे मुल्क जी हिफाजत कंदी अगर को वायरस कुर्सी ते पहुतो उनके भजाए मुल्क जी हिफाजत करे इन यहूदन जो कारो कानून तोड़े इस्लाम जो कानून नाफिज करे हर बच्चे के सुख जो साह खाने जो मौके देबो जो इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जो साथ जमीयत उलमा इस्लाम हिते जी कौम है असा हिते जायूं
बहरी कुवतुन के तस्लीम न कंदासीं मुल्क असां जो आने जो दिफा करणो आहे चो इंशाअल्लाह कौमुन जो दिफा कबो कायदे जमीयत जी तकबीर ताजदार खत्म नबूवत शान मोहम्मद मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान असां जे नबी जो नालो छा आहे हजरत ॾाढा त चओ मूंखे ख़बर आहे पुछाइण जे करे थो त एॾो मिठो नालो आहे सभिनी जी ज़ुबानुनि ते अची वञे असां जे नबी जो नालो हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी साईं जो नालो हजरत मोहम्मद पी जो नालो अब्दुल्ला डाडे जो नालो अब्दुल मुतल्लिब परडाडे जो नालो हाशिम नाने जो नालो वहब नानी जो नालो बर्रा डाडी जो नालो फातिमा नबी पाक जा वालिद पाण में 10 भाइर हुआ हजरत अब्दुल्ला जा 9 भाइर 9 पाण 10 भाइर हुआ हिकड़े जो नालो हमजा बे जो नालो अब्बास टे जो नालो अबू लहब चौथे जो नालो अबू तालिब पंजू जुबैर छहों हारिस सते जो नालो मुकव्विम अठे जो नालो हजल नाए जो नालो ज़िरार 10 जो नालो हजरत अब्दुल्ला ताजो सुभान अल्लाह डिम थी वया नाराज थी रहा आए तवज्जो अल्लाह जे रसूल जो पुफियूं घणियूं हुयूं इन्हनि जूं भेनरूं हुयूं 6 घणियूं साईं जन जे वालिद जूं भेनरूं 6 लेकिन माने यानी नबी पाक जूं पुफियूं 6 हिकड़ी जो नालो उम्मे हकीम हिकड़ी जो नालो बर्रा हिकड़ी जो नालो आतिका हिकड़ी जो नालो अरवा हिकड़ी जो नालो उमैमा हिकड़ी जो नालो सफिया इन सफिया के अल्लाह इस्लाम ऐं कलमे जी दौलत नसीब कई हुई अम्मा आमना हजरत अब्दुल्ला पाण में धारिया कोन पंहिंजा हुआ जो नबी साईं जो नालो मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुतल्लिब बिन हाशिम बिन अब्द मनाफ बिन कुसई बिन किलाब इन किलाब मां 2 शाखूं थियूं हलन कीअं आमना बिनते वहब बिन अब्द मनाफ बिन ज़ुहरा बिन किलाब अब्दुल्ला जी निस्बत किलाब ताई अम्मा आमना जी निस्बत किलाब ताई किलाब जा 2 पुट हुआ हिकड़े जो नालो कुसई बे जो नालो ज़ुहरा कुसई जे खानदान मां हजरत अब्दुल्ला ज़ुहरा जे खानदान मां बीबी आमना ई अब्दुल्ला जे निकाह का को पैदा हुआ हस्ती थी जिन जो नालो आहे हजरत मोहम्मद मुस्तफा सब जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम महबूबन करीमन अल्लाह अकबर तवज्जो कजो मां एकड़ो सवाल तो क्या मौलविन जा वाइज सजी जिंदगी बुधा थो नबी साईं जन जा भाइर घणा न ता गालायो अल्लाह छा चंद मौलवी कोनन भाइर सगा भाइर कोनन भेनरू भेनर भी कोन लेकिन रिजाई भाइर भेनरू हुआ जिन जो थन पीतऊं उन्हें में ॿियनि थन पीती हूंदी उहे नबी साईं जन जा रिज़ाई भाइर घणा हिजे ॿुधायां रवां ॿुधायां हिजे तो ॿुधायां हिजे चओ सुभान अल्लाह आऊं पढ़ंदो वञा ॻणींदा वञिजो पछाड़ी में ॿुधाइजो घणा थिया तवज्जो कजो अल्लाह जे रसूल हजरत महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेरी थन अम्मा आमना जी पीती बी थन बीबी सुवेबा जी पीती टी थन बीबी हलीमा जी पीती बीबी सुवेबा जी थन नबी पाक पीती त बीबी सुवेबा जी थन अमीर हमजा रज़ी अल्लाह अन्हु पीती हुई एक पासे अमीर हमजा नबी पाक जो चाचो है ते बे पासे रिज़ाई भाउ घणा थिया अञा हिकड़ो घणा थिया वरी ॿियो गाणो
बीबी सुवेबा जी थन नबी पाक जने पीती तब बीबी सुवेबा जी थन अबू सलमा रज़ी अल्लाह अन्हु भी पीती हुई। एक पासे हजरत अबू सलमा नबी पाक जो साहबिया तबो नबी पाक जो रिजाई भाव बिया। हजरत बीबी सुवेबा जी थन हजरत जाफर रज़ी अल्लाह अन्हु भी पीती हुई। हजरत जाफर हजरत अली जो भाई नबी पाक जो सोटा एक पासे हजरत जाफर नबी पाक जो सोटा बे पासे नबी पाक जो रिजाई भा। हजरत बीबी सुवेबा जी थन उन जे पुट हजरत मसरूर रज़ी अल्लाह अन्हु भी पीती हुई। हजरत मसरूर रज़ी अल्लाह अन्हु एक पासे नबी पाक जो रिजाई एक पासे नबी पाक जो रिजाई भाव बिया बे पासे नबी पाक जो साहबी बिया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोपा जी थन बीबी हलीमा जी पीती। हजरत बीबी हलीमा जा 4 बार हुआ एक 4 बार हुआ ब भाई हुआ ब भेनर हुयो। एक जो नालो अब्दुल्ला बे जो नालो हुज़ैफा एक न्याणी जो नालो उनैसा बी न्याणी जो नालो शैमा। नबी पाक जा ये बई भाईर रिज़ाई भाईर थिया। हजरत अब्दुल्ला हजरत हुज़ैफा बई नबी पाक जा भाईर थिया। 7 नंबर ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा ताई हलीमा रज़ी अल्लाह अन्हा उन जी थन हजरत सुफियान बिन हारिस भी पीते हुई। सुफियान बिन हारिस नबी पाक जो सोच बिया नबी पाक जो रिज़ाई भाविया। इन्हें निस्बत सा नबी पाक जा 70 रिज़ाई भाईर थिया 2 रिज़ाई भेनरों थियो। नारे तकबीर अज़मत मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर। कुरान फरमाए तुम कान मोहम्मद अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमुन नबीय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। ऐ सोना नबी तू मर्दन मा के जो पी कोने खातमुल नबीय्यीन जो ताज तुझे मथे ते रखियो वियो। क़यामत जे दीवार तक हाणे कोई नबी कोने दो सभनी नबीयन जो ताज तुझे मथे ते आ। क़यामत कायम थी सके थी महबूब मोहम्मद का पो बियो नबी न ईंदो। हजरत ईसा जे आयो तो उम्मती जी हैसियत सां ईंदो। नबी पाक जी नबूवत क़यामत में भी होंदी जो शफाअत जो मदार भी मोहम्मद नबी होंदो। कौसर जो साकी भी मोहम्मद नबी होंदो। जन्नत में वजन वारन जो शाफी भी मोहम्मद अरबी होंदो। अगर दुनिया जन्नत में वेंदी त जन्नत में वजन का पो ॾिसंदा तो उते भी मोहम्मद अरबी जी नबूवत होंदी। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।